अज़ादारो मैरापुर जी ज़रखेज़ मिट्टीअ पंहिंजे कुख मां केतिरनि ई अमर किरदारनि खे जनमु ॾिनो आहे, जिन पंहिंजे पंहिंजे शोबे में पंहिंजे हिसे जो कमु करे पाण मञायो आहे। अहिड़नि ई ख़ूबसूरत किरदारनि मां असांजे शहर मैरापुर जो नौजवान उभरंदड़ नवा ख़्वान शहबाज़ मंगणहार भाई अचो संदसि नोए ख़ानीअ जे हवाले सां के ॻाल्हियूं पुछूं। साईं या अली मदद। बाबा साईं मौला अली मदद। तव्हांजो मुकमल नालो छा आहे साईं? बाबा साईं शहबाज़ अली मंगणार। मैरापुर वेठल मैरापुर शहर जा नोहे ख़ानीअ जी शुरूआति तव्हां कॾहिं कई? बाबा मूं 2008 खां कई। हा नोहे ख़ानीअ जी दुनिया में तव्हांजो उस्ताद केरु आहे बाबा साईं? बाबा असांजो उस्ताद बाबा मीर मौलाई साईं जन उस्ताद। हा मीर मौलाई साईं टालपुर उर्फ मीर। अच्छा, तव्हां नोहे ख़ाने खां अलावा मंगणार फ़क़ीर बि आहियो, ज़रूरु सुरतारा जी दुनिया जा माण्हू बि आहियो, को कंपोज़िशन वग़ैरह जेको फ़न ॼाणो था? जी साईं बिल्कुलु। मां 2017 खां माना कंपोज़िशन बि शुरू कई आहे नुआ ख़ानी में। जी तंहिंमें असांजो वॾो बिरादर जेको नुआ ख़ान जो अॻुवाण आहे जेको बिशारत अली, असां पाण बि पढ़ंदा आहियूं। माना मतिलबु तव्हांजे नोए ख़ान पार्टी जेको अॻुवाण बि आहे तव्हां खां अलावा? जी साईं जी, मुंहिंजो वॾो बिरादर बिशारत अली मंगणार। जी जी। पोइ तव्हां केतिरनि नोहनि ते अंदाज़नि धुनूं रखियूं हूंदियूं? कुझु तक़रीबन जेके असां पाण पढ़ियूं आहिनि पंहिंजे लाइ जेकी कंपोज़िशन ठाहिनि उहो 10-12 तक़रीबन हूंदियूं, अञा मथे हूंदियूं 14-15 खां। पोइ कहिड़ी ॿोलीअ में नोहा? सिंधी, उर्दू, सराइकी में बि? बाबा साईं मां माना सिंधी ऐं उर्दू में ठाहियो आहे तक़रीबन। हा बसि सराइकी में अञा न ठाहियूं, ॿियनि खे ठाहे ॾिनियूं आहिनि सराइकी में, उन ते जाम कंपोज़ कयूं। जेके असां पढ़िया आहियूं उन में असां उर्दू ऐं सिंधी माना सराइकी बि माना मां कंपोज़ कयूं। हा जाम इलाही। तव्हां अकेले सिर नोहो पढ़ी वेंदा आहियो? हा अकेला में मां 2008 खां बाबा मीर मौलाई साईं टालपुर साहिबु मूंखां 2008 में माना सलाम शुरू कराया अदा बिशार सां गॾु ई। माना नोए खां अॻु में पहिरों माना चवंदो हुआ पहिरों तूं सलाम पढ़, पोइ उन में लोहरी थी, सलाम थियो, वेण माना मरसियो, उहो मूंखां स्टार्ट वठाई। पोइ तव्हां उहो ज़िंदगी जो पहिरियों सलाम किथे पढ़ियो? उहो मां खां 28 सफ़र सोबेदरे में तमामु सुठो प्रोग्राम थींदो आहे आज़ादारी जो, उतां खां स्टार्ट करायो मौलाई साईं मूंखे। माना तव्हांजे नोए ख़ाने जी इब्तिदा सलाम खां थी ऐं उहो बि सूबेदरे 28 सफ़र वारे प्रोग्राम खां? जी जी बिल्कुलु। पोइ हाणे तव्हां सलाम वग़ैरह पढ़ंदा आहियो? हा हाणे बि असां सलाम पढ़ंदा आहियूं, पर हाणे माना ग्रुप में पढ़ंदा सेटिंग करे। माना नोए ख़ान सथ जेको आहे गॾिजी पढ़ंदा आहियो? गॾिजी हुन में असां सलाम माना हाणे गॾिजी, हूअं अकेलो पढ़ंदो हुउसि, हाणे असां वरी माना सॼे जोड़ सां गॾु पढ़ंदा आहियूं। असांखे भला को नोहो ॿुधाईंदो? हा साईं बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ॾेई विया दीन खे तो कर भलवा करीमे मुंहिंजे मौला जी वञी हो रखा पुछे कोई, करीमे मुंहिंजे मौला जी वञी हो रखा पुछे कोई, करे व्या माफ़ सब हुरजूं, करे व्या माफ़ सब हुरजूं, ख़ता कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा, सड़ी विया बाहि में ख़ैमा वयूं वीरान थी झोलियूं, करे व्या दीन तां सदको रिदा कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा, सदा मातम जींदी पई अबद ताईं ज़माने में, ॾेई विया के नेज़ा ते सदा कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा, न कोई तख्त या बाकी न बैयत जी सदा बाकी, करे व्या चूर ज़ालिम जूं
करे व्या चूर ज़ालिम जूं अना कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा इहो अजरे रिसालत थई तू कर शबीर जो मातम ॾींदा तोखे सरे महशर जज़ाऊं कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा वसीम आयो आहिनि दर ते वठण ख़ैरात लफ़्ज़नि जी कंदा पंहिंजे फ़क़ीरनि ते अताऊं कर भला वारा ॾेई विया दीन खे अहिड़ियूं दुआऊं कर भला वारा अबाणे वतन थे अचन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना अंगण भाइरनि जा अंगण भाइरनि जा वसन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना लहेलाऊं अकबर बधे मोड़ कासुम लहेलाऊं अकबर बधे मोड़ कासुम बधे मोड़ कासुम दुआऊं ही मुंहिंजूं दुआऊं ही मुंहिंजूं अघन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना ॾिठा ख्वाब में मूं जनाज़ा मिटीअ ते ॾिठा ख्वाब में मूं जनाज़ा मिटीअ ते जनाज़ा मिटीअ ते मिटन ते न सुहिणा मिटन ते न सुहिणा सुमन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना फरिश्तनि हला ॾिया सदा जा पीघा फरिश्तनि हला ॾिया सदा जा पीघा सदा जा पीघा उन्हनि खे न नेज़ा उन्हनि खे न नेज़ा लगन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना सुखी भाइरनि सां हुजे शल सकीना सुखी भाइरनि सां हुजे शल सकीना हुजे शल सकीना कनन मानवाला कनन मानवाला लहन शाल नाना अबाणे वतन ते अचन शाल नाना बणियो चाचो हाज़ी निगहबान जे
सलामत से बुलका, सलामत से बुलका रहन शालना अबाणे वतन ते अचन शालना वसीमन माणी दुआऊं घुरे पई, वसीमन माणी दुआऊं घुरे पई, दुआऊं घुरे पई सजण मुंहिंजा मूंसां, सजण मुंहिंजा मूंसां मिलन शालना अबाणे वतन ते अचन शालना तुरबते बाली सकीना पर जो आया काफिला, तुरबते बाली सकीना पर जो आया काफिला, तुरबते वाली सकीना पर जो आया काफिला, बालियां दो एक चादर, बालियां दो एक चादर साथ लाया काफिला, तुरबते बाली सकीना पर जो आया काफिला, हर घड़ी रोते रहे वो शाम के जिल्दान में, हाँ मगर एक साल से कब, हाँ मगर एक साल से कब मुस्कुराया काफिला, तुरबते वाली सकीना पर जो आया काफिला, कब्र से हाय लिपट कर एक माँ कहने लगी, तुम नहीं तो माँ को लगता, तुम नहीं जो माँ को लगता है पराया काफिला, तुरबते वाली सकीना पर जो आया काफिला, धूप की शिद्दत से चेहरे सबके सब मुरझा गए, शाम की गलियों में जालिम, शाम की गलियों में जालिम ने फिराया काफिला, तुरबते वाली सकीना पर जो आया काफिला, अश्क बन के मेरी आँखों से निकल आया वसीम, हाय लाजों का कलम ने, हाय लाजों का कलम ने जो बनाया काफिला, तुरबते वाली सकीना पर जो आया काफिला। साईं हे जेके बि अवां असांखे ॿुधाया इहा सॼी कंपोज़िशन कंहिंजी हुई? शाइर त वसीम हाशमानी हुयो, इहा कंपोज़िशन कंहिंजी हुई? ये सभु जेके बि शाइर वसीम हाशमानी जा जेके बि तव्हांखे ॿुधाया इहो सभई शइ कंपोज़िशन मुंहिंजूं पंहिंजूं। इहा सॼी कंपोज़िशन तव्हांजी पंहिंजी आहे? अंदाज़न कहिड़नि कहिड़नि सुरनि मां इहे तर्ज़ूं रखियलूं को? तक़रीबन माना जेको आहे सो देस मां भैरवीअ मां पंहिंजो भेरे मां इहे तक़रीबन सभु इलाही मां। महिरबानी तव्हांजी।